मोरो मां अवां सां ख़बर शेयर कंदालू। जानी जुमानी जी रिपोर्ट मुताबिक़ डीएसपी ऑफिस मोरो में डीएसपी मोरो मैडम फ़ाइज़ा सोढर जी सदारत हेठ सब डिवीज़न मोरो जे समूरनि एसएचओज़ ऐं इन्वेस्टिगेशन ऑफिसरनि जी अहम गॾिजाणी थी। गॾिजाणी में ॾोहनि जे ख़ात्मे, जवाबदारनि जी गिरफ़्तारी ऐं अवाम खे फौरी तौर रिलीफ फ़राहम करण बाबति सख़्त हिदायतूं जारी कयूं वयूं। गॾिजाणी दौरान समूरनि एसएचओज़ ऐं आईओज़ खे इश्तिहारी ऐं रूपोश जवाबदारनि पीओज़ एंड एब्सकंडर्स की गिरफ़्तारी लाइ सिराइती कार्रवाई करण, मंशात ख़िलाफ़ भरपूर ऑपरेशन करण ऐं आईआर लिस्ट में शामिल जवाबदारनि खे गिरफ़्तार करण ऐं अल्तवा हेठि केसनि ते ख़ासि ध्यानु ॾेई उन्हनि खे जल्द खां जल्द इकलाइण जूं सख़्त हिदायतूं ॾिनियूं वयूं। उन मौक़े ते पब्लिक मीटिंगूं मुनक़िद करण ऐं अवाम सां सिधो संओं राब्तो रखण ते पिणु ख़ासि ज़ोर ॾिनो वियो। डीएसपी मैडम फ़ाइज़ा सोढर वाज़े हिदायत कई त ॾोहनि जे ख़ात्मे, जवाबदारनि जी गिरफ़्तारी, अल्तवा हेठि केसनि जी हल ऐं अवाम खे वधि खां वधि रिलीफ फ़राहम करण में कंहिं बि क़िस्म जी ग़फ़लत या कोताही बर्दाश्त न कई वेंदी। आख़िर में बहितरीन कारकर्दगी जो मुज़ाहिरो कंदड़ ऑफिसरनि ऐं एहलकारनि जी तारीफ़ ऐं हौसला अफ़ज़ाई कई।